सुन्नी इत्तेहाद काउंसिल इलेक्शन में हिस्सो नाहे वरतो उनके मखसूस सीटूं किन थियूं अलाट करे सघजन। सुन्नी इत्तेहाद काउंसिल मखसूस सीटुन जी हकदारी नाहे। सुप्रीम कोर्ट जी आईनी बेंच जा मखसूस सीटुन बाबत नज़रसानी दरख्वास्त रिमार्क्स। जस्टिस मुसरत हिलाली रिमार्क्स में चयो त जेका जमात पार्लियामेंट में न हुजे उन में आज़ाद मेंबर कीअं था शामिल थी सघन। वकील मखदूम अली खान दलील ॾिना त सुन्नी इत्तेहाद काउंसिल इलेक्शन में हिस्सो नाहे वरतो उन जो चेयरमैन भी आज़ाद हैसियत सां इलेक्शन विढ़ियो। अदालत में केस जी कार्रवाई सिधी रीत ॾेखारी वई। दुनिया पाकिस्तान जी माशी तरक्की ते हैरान है। माशी बेहतरी जो आलमी सतह ते एतराफ़ के पियो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त ब्याज जी शरह में घटिताई सां मईशत ते सुठा असर पिया आहिनि। कोशिशूं थी त बजट में पघारदार तबके तां ॿार घटाए पियो वञे। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो चवणु आहे त 24 इदारनि अजकारी कमीशन हवाले करण जी बि तस्दीक़। भारत सिंधु दरिया जो पानी रोकण लाइ मास्टर प्लान ते कम शुरू करे छॾियो। मोदी सरकार जो आबी जारिद कंदे तकरारी इलाइक़े लद्दाख में 10,000 नई मेगावाट हाइड्रो प्रोजेक्ट्स जी मंसूबे जो ऐलान। पाकिस्तान जे पाणी माहिर इरशाद एच अब्बासी तकरारी मंसूबे जी निशानदही कंदे गॾियल क़ौमनि जी सेक्रेटरी जनरल खे ख़त लिखी छॾियो। भारत खे आबी जारियत खां रोकण लाइ क़दम खणण जो मुतालबो। भारत जा लद्दाख में भारत पाक संतास मुआहदे ऐं आलमी कानून जी भन कई आहे। पाकिस्तान पंहिंजी दरिया जे तहफ़ुज़ लाइ हर हद ताईं नीतो। सदर आसिफ रिमार्क्स में चयो त जजिस जी बदलीअ में सभु कुझु एग्ज़ीक्यूटिव जे हथ में हुजे हा त अलॻि ॻाल्हि हुई, पर जजिस जी बदलीअ लाइ 4 मरहलनि ते अदलिया जी मंज़ूरी लाज़मी आहे। हिक बि मरहले में अदलिया जी मर्ज़ी शामिल न हुजे त जज जी बदली रोकी सघिजे थी। अदालत केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। अटॉर्नी जनरल मंसूर उस्मान अवान सुभाणे पंहिंजा दलील जारी रखंदो। सिंध हुकूमत M6 मोटरवे मंसूबे ते कम शुरू न थियण ते ख़दशा ज़ाहिर करे छॾिया। जामशोरो 7 रोड मंसूबो बि जल्द मुकमल करण जो मुतालबो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां मवासिलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अलीम ख़ान जी मुलाक़ात। M6 हैदराबाद सखरवे नेशनल हाईवे जामशोरो से रोड लियारी एक्सप्रेस वे ऐं ॿियनि मोटरनि ते ॻाल्हियूं। वॾे वज़ीर चयो त ॿियूं केतिरियूं ई मोटरवे ठही चुकियूं आहिनि, पर वज़ीर आज़म जी ख़ातिरी बावजूद M6 मोटरवे ते कम शुरू नाहे थियो। वफ़ाक़ी वज़ीर अलीम ख़ान चयो त मंसूबो मुकमल करण लाइ फंडिंग वरिती पई वञे। मुलाक़ात दौरान M10 मंसूबे लाइ बि रिथाबंदी करण जो फ़ैसिलो। घणी सख्ती न कंदा कयो। अव्हां ॿुधो हूंदो त सास भी कभी मुंह थे। सुप्रीम कोर्ट 9 मई जिन हाउस साने में जवाबदार अली रज़ा जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। जस्टिस हाशा रिमार्क्स में प्रोसिक्यूटर के मुखातिब थींदे चयो त जूनियर वकील केस विढ़ी रहियो हुजे त सख़्त कंदा कयो। अब जूनियर वकील रहिया हूंदा। ज़मानत थियण ॾियो। प्रोसिक्यूटर साहिब सास भी उभी बहू थी।
सिंध समेत समूरे मुल्क में हलंदड़ साल जी पोलियो खां बचाव वारी टीं मुहिम जी शुरूआत सिहत वारे वफ़ाक़ी वज़ीर मुस्तफ़ा कमाल इस्लामाबाद में ॿारनि खे फुड़ा पीआरे मुहिम जो इफ़्तिताह कयो। मुहिम दौरान 5 सालनि खां घटि ॼमार वारनि 4 करोड़ 50 लख खां वधीक ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरिया वेंदा। मुस्तफ़ा कमाल चयो त पोलियो लाइलाज मर्ज़ आहे। वालिदीन खे दरख़्वास्त आहे त ज़हन मां शक शुबा कढी मुहिम जी कामयाबी में साथ ॾियनि। ख़ातून अवल आसफा पुटू ज़रदारी क़ौम खे पोलियो मुहिम में भरपूर हिस्सो वठण जी अपील करे छॾी। सोशल मीडिया ते जारी कयल बयान में आसफा पुटू ज़रदारी चयो त मुल्क में पोलियो जे ख़ात्मे वारी मुहिम 26 मई खां 1 जून ताईं जारी रहंदी। पोलियो मुहिम जो मक़सद 4 करोड़ 54 लख ॿारनि खे मूज़ी मर्ज़ खां बचाइणु आहे। 4 लख खां वधीक मर्कज़ घर वञी ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरींदा। क़ौम मुहिम जो हिस्सो बणिजी मुल्क खे पोलियो खां पाक करण लाइ किरदार अदा करे। सिंध हुकूमत ईद उल अज़हा जे मौक़े ते इज़ाफ़ी भाड़ो वठंदड़नि ख़िलाफ़ मुहिम शुरू करे छॾी। आईजी सिंध कमिश्नर्स डीसीज़ ट्रांसपोर्ट खाते ऐं पुलिस जे आला अख़्तियारनि खे हिदायतूं जारी। सीनियर वज़ीर शर्जील मेमन जो चवणु आहे त समूरा कमिश्नर्स ऐं डीसीज़ पंहिंजनि इलाइक़नि में इज़ाफ़ी भाड़ो वठंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कनि। कंहिंखे बि ईद जे मौक़े ते अवाम जी इस्तेहसाल जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। कुझु ट्रांसपोर्टर्स भाड़नि में मनपसंद इज़ाफ़ो करे छॾीनि था। इहो अमल क़बूल जहिड़ो नाहे।